नाज़रीन, न्यूज़ सईदाबाद में रिपोर्ट शामिल कंदासीं। इमामुद्दीन खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर है। न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ ग़ुलाम अली जमाली में बिजली जो मिस्त्री 35 साला इम्तियाज़ पुट रब ॾिनो किरियो। बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो। नौजवान 11,000 वोल्टेज जे थंबे ते चढ़ी बिजली जो फॉल्ट दुरुस्त कर रहियो हो त ओचितो बिजली अचण सबबि करंट लॻण करे मौके ते फौत थी वियो। उते मौजूद ॻोठाणा संदुस लाश खणाए तालका अस्पताल पहुता, जिते संदुस लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहा आहियूं। न्यूज़ सईदाबाद में न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ ग़ुलाम अली जमाली में बिजली जो मिस्त्री 35 साला इम्तियाज़ पुट रब ॾिनो किरियो। बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो आहे। नौजवान 11,000 वोल्टेज जे थंबे ते चढ़ी बिजली जो फॉल्ट दुरुस्त कर रहियो हो त ओचितो बिजली अचण सबबि करंट लॻण करे मौके ते फौत थी वियो। मौजूद ॻोठाणा संदुस लाश खणाए तालका अस्पताल पहुता, जिते संदुस लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो। न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ ग़ुलाम अली जमाली में बिजली जो मिस्त्री 35 साला इम्तियाज़ पुट रब ॾिनो किरियो। बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो। नौजवान 11,000 वोल्टेज जे थंबे ते चढ़ी बिजली जो फॉल्ट दुरुस्त कर रहियो हो त ओचितो बिजली अचण सबबि करंट लॻण करे मौके ते फौत थी वियो। उते मौजूद ॻोठाणा संदुस लाश खणाए तालका अस्पताल पहुता, जिते संदुस लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहा आहियूं। न्यूज़ सईदाबाद में न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ ग़ुलाम अली जमाली में बिजली जो मिस्त्री 35 साला इम्तियाज़ पुट रब ॾिनो किरियो। बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो आहे। नौजवान 11,000 वोल्टेज जे थंबे ते चढ़ी बिजली जो फॉल्ट दुरुस्त कर रहियो हो त ओचितो बिजली अचण सबबि करंट लॻण करे मौके ते फौत थी वियो। मौजूद ॻोठाणा संदुस लाश खणाए तालका अस्पताल पहुता, जिते संदुस लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो।